अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे अंदरि नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा चकर खान जेको आहे अकबर खान वटां सिकू खे आज़ादु करण में कामयाबु थी वेंदो, छा जेको आहे छा जाबिर ऐं कासिम चाकर खान खे हथु ईंदा या चाकर खान उन्हनि खे ख़तमु करे छॾींदो या चाकर खान जेको आहे पुलिस जे ज़रिए जाबिर वारनि खे ॿधाईंदो। छा जेको आहे सांवल खान जेको आहे शेर अली जे भाउ खे टंगे खणी अचण खां पोइ उनखे जेको आहे मारे छॾींदो। छा जेको आहे रूंडे वारा ऐं सिकू वारनि खे चाकर खान माफ़ु करे छॾींदो। छा जेको आहे शेर अली पंहिंजे भाउ जे पलांद में जेको आहे सांवल खान जे ॻोठ मथां हमिलो करे ऐं उतां जेको आहे पंहिंजे भाउ खे आज़ादु करण में कामयाबु थी वेंदो। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे बटन खे प्रेस करे ऑल ते क्लिक कंदा ताकी हर नोटिफिकेशन अवां ॿाहिरां ताईं पहुची सघे। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, अव्हांजे लाइक करण सां को अव्हांजो बैलेंस नथो करे, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों, हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी जे अंदरि नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे चाकर खान तमामु घणो क़ाबिल हूंदो। चाकर खान चवंदो त मां हर हाल में छा बि थी पए, कहिड़े बि मुश्किल में मां उनखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि जाबिर खे। ऐं जाबिर खे हाणे मारणो आहे, जाबिर जो मुस्तक़बिल मौत ई आहे। जाबिर खे जेकॾहिं पाण हथु न बि करे सघियो त जाबिर खे जेको आहे पुलिस जे ज़रिए बि जेको आहे उनखे गिरफ़्तार कराए बि उन्हनि खे माराए छॾींदो। पर जाबिर बि वॾो कमीनो शख़्स आहे। जाबिर आख़िर ताईं बि जेको आहे वॾियूं कोशिशूं कंदो ऐं भॼंदो, जदोजहद कंदो त मां चाकर खान खे हथु न अचां, पर चाकर खान बि उनखे हथु करण खां पोइ छॾींदो। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सांवल वारनि खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त सिकू जे पीउ खे जेको आहे हितां भॼाइण में शेर अली वारनि जा हथ आहिनि, त उहे शेर अली जे भाउ खे टंगे खणी ईंदा ऐं पोइ शेर अली जे भाउ खां सच ॻाल्हाईंदा। पर शेर अली जो भाउ डिॼण वारो न आहे। शेर अली जो भाउ चवंदो त मां जेको आहे तव्हांखे माफ़ु कोन कंदुसि, तव्हांखे हरगिज़ बि कोन छॾींदुसि। शेर अली बि ॼाण आयो, असां ॿई गॾिजी करे हितां जेको आहे हलिया वेंदासीं ऐं तोखे जेको आहे कोन माफ़ु कंदासीं। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त चाकर खान खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त शेर अली वारा ई आहिनि जेके सिकू जे घर वारनि खे भॼाइण में कामयाबु हथ आहिनि, त पोइ जेको आहे रूंडे ऐं शेर अली ते चाकर खान तमामु घणो कावड़ियल हूंदो ऐं पोइ रूंडे ऐं शेर अली जो बचणु मुश्किल थी वेंदो। ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सिकू खे आली अकबर खान कॾहिं बि जेको आहे चाकर खान जे हवाले न कंदो। उहो ॻाल्हियुनि जे ज़रिए जेकॾहिं ॻाल्हियुनि में कूड़ो बि थी वञे त पोइ बि जेको आहे सिकू खे अकबर खान जेको आहे भॼाइण में कामयाबु थी वेंदो।